ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ से सेनेटर इरफान सिद्दीकी मुलाकात कई है। अवांखे अपडेट कयूं पिया। मुलाकात में मुल्की सूरत हाल, अवामी मसइलनि ऐं मीडिया बाबति मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। मुस्लिम लीग नून खे बि मीडिया हिकमत अमली असराइती बणाइण ते ध्यानु ॾियणु घुरिजे। शहबाज शरीफ जो इहो चवणु आहे मुल्क में अदम इस्तेकाम ऐं बेयकीनी पखेड़ींदड़ अंसरनि खे बेनकाब कयो वञे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे इस्लामाबाद मां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सेनेटर इरफान सिद्दीकी मुलाकात कई है। मुलाकात में मुल्की सूरत हाल, अवामी मसइलनि ऐं मीडिया बाबति मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। मुस्लिम लीग नून के भी मीडिया हिकमत अमली असराइती बणाइण ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत है। इहो चवणु आहे वज़ीर आज़म जो। मुल्क में अदम इस्तेहकाम ऐं बेयकीनी पखेड़ींदड़ अंसरनि खे बेनकाब कयो वञे। एक बार ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सेनेटर इरफान सिद्दीकी मुलाकात करे मुख़्तलिफ़ मामलनि ख़ासि तौर ते मुल्की सियासी सूरतहाल ऐं मुस्लिम लीग नून जे मामलनि ते गुफ़्तगू कई है। अवामी मसइलनि ऐं मीडिया बाबति मामला पिणु गौर हेठि आया। अपडेट कयूं अवांखे इस्लामाबाद मां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सेनेटर इरफान सिद्दीकी मुलाकात कई। मुलाकात में मुल्की सूरत हाल, अवामी मसइलनि ऐं मीडिया बाबति मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं।